बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असांजो क्लास नंबर 17 आहे। हिन क्लास जे अंदरि मल्टीप्लिकेशन ऑफ फ्रैक्शन पढ़ंदासीं, यानी फ्रैक्शन जे अंदरि ज़रब कीअं कबी आहे। जीअं गुज़िरियल वीडियो जे अंदरि असीं प्लस माइनस सिखीसीं, जीअं त असां प्रीवियसली इहो पढ़ी आया आहियूं त रिड्यूसिंग कीअं कबी आहे ऐं कॾहिं असांखे को अंग मिले थो फ्रैक्शन जे अंदरि त उनखे सादी सूरत में कीअं आणिबो आहे, उनखे सिंप्लीफाई कीअं कबो आहे। उहो सिंप्लीफिकेशन वारो कॉन्सेप्ट ई अॼु जे असांजी क्लास में असांजो वॾो मुआविन साबित थियण वारो आहे। सोचो त स्टार्ट कयूं था पंहिंजी क्लास। हाणे असांखे सभ खां पहिरियां त मल्टीप्लिकेशन जी निशानी मिलियल आहे ऐं ॿ फ्रैक्शन्स मिलियल आहिनि। असां उन्हनि खे हल कंदासीं। जीअं त मां पहिरियों बि तव्हांखे गुज़ारिश कई त मल्टीप्लिकेशन जे अंदरि रिड्यूसिंग थींदी आहे ऐं ॿियो मल्टीप्लाई थींदी आहे। हाणे रिड्यूसिंग कीअं थींदी आहे उनजो तरीक़ेकार कुझु इन अंदाज़ में आहे त तव्हां हिननि साम्हूं वारे अंगनि खे रिड्यूस कयो, इट्स अप टू यू। हिननि अंगनि खे पहिरियों रिड्यूस कयो था, इट्स अप टू यू। या हिननि अंगनि खे रिड्यूस कयो था सभ खां पहिरियां, बि इहो तव्हांजे मथां आहे। इहे सभु शयूं मां हिते डिस्कस करण वारो आहियां। सो पहिरियों जेको ट्रेडिशनल तरीक़ो आहे ऐं कंदा ईंदा आहियूं उहो इहो आहे त तव्हां आम्हूं साम्हूं वारा अंग, यानी ज़रब हितां शुरू थिए थी त आम्हूं साम्हूं वारा अंग रिड्यूस कयो। ईअं ई असां हिन सां आम्हूं साम्हूं वारा अंग रिड्यूस कंदासीं। अचो त 1 8 8 2 8 16 रिड्यूसिंग जो असूल आहे त साॻे ई अंग जी टेबल पढ़ंदव। यानी ईअं न आहे त हिते तव्हां 8 जी पढ़ो त हिते 2 जी पढ़ो, न, साॻे ई अंग जी टेबल पढ़णी आहे। ऐं असां हिते 2 जी टेबल पढ़ी करे नंढो नंढो करे बि करे सघूं पिया, पर जे डायरेक्ट वञे थी ऐं टेबल तव्हांखे अचे थी त दैट्स गुड, त इहो अञा भलो आहे। उनखां पोइ अचो त हिन खे रिड्यूस कयूं था। 1 5 50 2 5 10। हाणे अचो त मथियां पाण में ज़रब कंदासीं, हेठियां पाण में जेको असांजो, छो त ॾिसो हिते रिड्यूस कयूं पिया त हिते हिकु आयो न, मतिलबु हिते ॻाल्हि ख़तमु थी वई। हीअं रिड्यूस कयोसीं त हिते हिकु आयो, यानी ॻाल्हि ख़तमु थी वई। हाणे जॾहिं हितां वारी ॻाल्हि ख़तमु थी वई रिड्यूसिंग वारी, त असां छा कंदासीं, हाणे आम्हूं साम्हूं वारा अंग पाण में ज़रब कंदासीं। ज़ाहिरी ॻाल्हि आपान आहे। हाणे हे मथियों पोर्शन पाण में मल्टीप्लाई कंदासीं 1 ॾूंढूं, हेठियों पोर्शन पाण में मल्टीप्लाई कंदासीं 1 ॾूंढूं। हाणे हीअ कंडीशन आई आहे असांजे साम्हूं, त इन जो जवाबु छा हुजणु घुरिजे। ऐं असां जीअं त कॉन्सेप्ट में पढ़ी आया आहियूं, हेठियों टोटल हूंदो आहे, मथियों गिवन हूंदो आहे। 2 हुया, 2 ॾेई छॾियसि, त यानी हिन खे अगरि रिड्यूस कयूं त 1 ॾूंढूं 1 ॾूंढूं 1/1 इज़ इक्वल टू 1, माना इहो सॼो हूंदो आहे। हिन करे जॾहिं बि असांखे 1/1 अचे असां 1 ई लिखी छॾींदासीं। हिकु त इहो आहे। हाणे साॻियो ई अंग मां तव्हांजे साम्हूं खणा थो, 5/8 ज़रबिया 16/10। हाणे तव्हां छा कयो, हिते हिननि खे रिड्यूस न कयो, तव्हां डायरेक्ट मल्टीप्लाई कयो। कीअं? 5 16 80, 8 ॾांहुं 80। हिते रिड्यूस कयो बि तव्हांजी मर्ज़ी। अगरि 1 80 80 80 जी टेबल पढ़ो त 1/1 इज़ इक्वल टू 1 आयो जवाबु। यानी जवाब ते कोई बि इम्पेक्ट नथो पए। पोइ असां रिड्यूस छो था कयूं? रिड्यूस हिन करे कंदा आहियूं, हिते मल्टीप्लिकेशन सदाईं ईअं कंहिंखे न ईंदी आहे ठही करे, मतिलबु तव्हां ज़रब कयो, नंढा अंग हूंदा आहिनि, वॾा वॾा अंग हूंदा आहिनि। पोइ असां उन्हनि खे रिड्यूस करे पोइ मल्टीप्लाई कंदा आहियूं त जीअं असांखे आसानी थिए। ऐं फ्रैक्शन जी मां तव्हांखे वॾी ॻाल्हि ॿुधायांव थो। फ्रैक्शन जे अंदरि तव्हां हैरान थी वेंदव त 10/20 बराबरि आहे 1/2 जे। इहा मां हिकिड़ी इलाही वॾी ॻाल्हि कई आहे, त इहा ई फ्रैक्शन जो माना हिकिड़ो कमाल आहे। हाणे इहो हिते बराबरि छो आहे? मां तव्हां सभिनी जे ज़हननि में हिकु सुवालु छॾे थो वञा, जेको ईंदड़ क्लासनि जे अंदरि तव्हांजो क्लियर बि थी वेंदो ऐं उन ॾींहुं ताईं क्लिक बि थींदो त सर इहो सही आहे, वाक़ई इहो बराबरि आहे। ठीकु आहे। फ़िलहालु त असांखे नंबर बि वॾा था लॻनि, जीअं ॾिसो 10/20 केॾो वॾो अंग आहे, उन जी जॻह ते बराबरि त 1/2। जिन खे इहो कॉन्सेप्ट ख़बर हूंदी उन्हनि खे क्लिक थियो हूंदो, जिन खे न आहे ख़बर उहो मां ज़हननि में सुवालु छॾियां थो तव्हांखे। ईंदड़ क्लासनि में घणो कुझु सिखण वारा आहियूं अहिड़ो। ठीकु आहे। सो पहिरीं कंडीशन मां तव्हांखे ॿुधाई त रिड्यूस कयो आम्हूं साम्हूं। ॿियों ॿुधायोमांव त रिड्यूस न कयो, डायरेक्ट ज़रब कयो, पर तव्हांजे मथां आहे। अच्छा, अञा टियों तरीक़ो कहिड़ो आहे? 5/8 ज़रबिया 10/16/10। ॿियो तव्हांखे छा चयमि, तव्हां भले हीअं रिड्यूस कयो। ठीकु आहे। कीअं? 5 × 10 8 × 16। ठीकु आहे। हाणे ॾिसो हे रिड्यूस नथा थियनि, हे रिड्यूस थी विया आहिनि। हाणे मथियां पाण में ज़रब कयो, हेठियां पाण में 5 8 40 5 8 40, तव्हां 1 40 40, 1/1 इज़ इक्वल टू 1। जवाब ते कोई इम्पेक्ट न पवंदो। ऐं इहो ई इन जे पोयों कहिड़ी साइंस आहे त मतिलबु अंग मटिजी था वञनि, रिड्यूसिंग अॻिते पोइ हिते थी वञे, पर ॾिसो असूल हिननि असूलनि तहत पोइ बि ॾिसो जवाब में कोई इम्पेक्ट नथो पए, त उहा कहाणी हिननि अंगनि जे पोयों लिकियलु आहे त इहे बराबरि आहिनि। ठीकु आहे। सो मल्टीप्लिकेशन जा पहिरियां कुझु स्टेप्स हुया, असां नेक्स्ट एग्ज़ाम्पल खणूं था ऐं उनखे हल कयूं था ऐं उनखे बि ॾिसूं था त असांखे कहिड़ो चैलेंज।
हाणे असांखे हिकिड़ो नेक्स्ट एग्जाम्पल मिलियो आहे जेको कंपाउंड में आहे। सभ खां पहिरियां जॾहिं बि तव्हांखे फ्रैक्शन जे अंदरि अहिड़ी कंडीशन मिले न, इन ते अप्लाई काई बि शइ बाद में कंदा कयो, पहिरियों हिनखे इम्प्रॉपर फ्रैक्शन में कन्वर्ट कंदा कयो अगरि तव्हांखे कॾहिं बि कंपाउंड फ्रैक्शन में पहिरियों दर्जो मिले थो त। हाणे कंपाउंड फ्रैक्शन खे इम्प्रॉपर में कीअं तब्दील कबो आहे असां पहिरियों बि सिखिया आहियूं त होल नंबर खे छेद सां ज़र्ब करे जेको जवाबु अचे उनखे जोड़ कंदा आहियूं मथे अंग सां, 1 6 खां 6 6 में 3 मिलाईंदासीं थींदा 9, साॻा ई असां 6 लाहींदासीं। 9 खां 27 27 में 1 मिलाईंदासीं थींदा 28, 9 असां साॻा ई रखंदासीं। जॾहिं हिते असां पुॼूं था त हाणे असांजे मथां आहे त असां कहिड़ो तरीक़ो अख़्तियार कयूं था, पर जेको कॉमन तरीक़ो आहे तव्हां कोशिशि कंदव उन सां हल कंदव। 1 9 9 1 9 9 जेको असां आम्हूं साम्हूं वारा रिड्यूस कंदा आहियूं, 3 2 6 1 2 9 4 2 8, यानी हाणे असां हिनखे बि रिड्यूस कयोसीं, हिनखे बि रिड्यूस कयोसीं। जीअं त मां तव्हांखे पहिरियों चयुमि त जेसिताईं 1 न अचे तेसिताईं हथु न आहे कढणो, पर उते बि हथु कढी वञिणो आहे रिड्यूसिंग में, जिते हाणे वधीक रिड्यूस ई नथा थियनि। जीअं ॾिसो हिते प्राइम नंबर अची वियो आहे, हिते कंपोज़िट नंबर आहे, वधीक थींदा ई कोन। इन जे करे असां हिते छा कंदासीं, हिनखे स्टॉप करे हाणे मथियां पाण में ज़र्ब कंदासीं, हेठियां पाण में। अचो त मथियनि खे ज़र्ब कयूं त 1 14 14 1 3 3, ऐं हाणे ॾिठोसीं त असांखे इम्प्रॉपर में जवाबु आहे। जॾहिं बि जवाबु इम्प्रॉपर में अचे त असांखे एंड उन ई कंडीशन में करणी आहे जंहिंमें असांखे दर्जो मिलियल आहे। या ज़रूरी न आहे त कॾहिं असांखे हीअं मिले त पोइ असां उअं ई जवाबु रखूं, पर इम्प्रॉपर दर्जे खे या त रिड्यूस कबो आहे, ख़तमु कबो आहे। जे नथो थिए त तव्हांखे उहो कंपाउंड फ्रैक्शन में ज़रूरु तब्दील करे रखिणो आहे त जीअं तव्हांजो आंसर मुकमल थिए। ठीकु आहे। सो 14 खे असां अंदरि रखी करे 3 ॿाहिरि रखंदासीं। हीअ बि असां गुज़िरियल क्लासनि जे अंदरि सिखी आया आहियूं त हिनखे कीअं कंपाउंड में करिणो आहे। त थींदो 4 3 12, 2 बचंदा, वधीक टेबल न थी वञे, असां कंदासीं 4 सॼा 2 भाङे 3, हीअ असांजो जवाबु आहे। हाणे असां जीअं त नॉर्मल मल्टीप्लिकेशन जे अंदरि कम्यूटेटिव प्रॉपर्टी पढ़ी हुईसीं। कम्यूटेटिव प्रॉपर्टी कहिड़ी आहे त यानी तव्हां अहिड़े क़िस्म जी चेंजिंग कयो, पोज़ीशन चेंज कयो अंगनि जी, ऐं कोई बि जवाब ते इम्पैक्ट न पवे। असां इहो अॻ में सिखियोसीं। मिसाल अगरि कीअं, हाणे मां तव्हांखे चवां थो त हिकिड़ो जेको दर्जो लिखियो आहे तव्हांजे साम्हूं, इन ते कम्यूटेटिव प्रॉपर्टी अप्लाई करे ॾेखारियो। हाणे कम्यूटेटिव प्रॉपर्टी अप्लाई करण जो मतिलबु छा आहे, तव्हां हिननि जी पोज़ीशन चेंज कयो, यानी कीअं 2 भाङे 10 ज़रबिया 15 भाङे 20, हिन जे जवाब ते कोई इम्पैक्ट न पवंदो। कम्यूटेटिव प्रॉपर्टी हिकु मल्टीप्लिकेशन ते रिलाए कंदी आहे, उहो मतिलबु ओके हूंदी आहे उन ते, ऐं ॿियो प्लस ते, माइनस ते बि न थींदी आहे, डिवीजन ते बि न थींदी आहे। सो हीअ असां हीअं ज़र्ब कयूं या हीअं ज़र्ब कयूं, असां छा कयो, अंग न आहिनि मटाया, पोज़ीशन चेंज कई आहे। ऐं असांखे कम्यूटेटिव प्रॉपर्टी में बि इहा हिदायत कई वेंदी आहे त पोज़ीशन चेंज कयो, तव्हां नंबर चेंज न कंदव। ठीकु आहे। अचो त हिनखे रिड्यूस कयूं था ॿिन्ही खे। 2 5 10 3 5 15 1 9 9 10 9 20। हाणे न वधीक हे रिड्यूस थो थिए, न वधीक हे रिड्यूस थो थिए, मथियां पाण में ज़र्ब कयो 1 3 3 2 20। असांजो प्रॉपर आहे फ्रैक्शन आहे, इन करे असां हिनखे जवाबु लिखंदासीं। हिनखे कयूं था त 1 9 9 10 9 20 3 5 15 2 5 10, मथे कंदासीं 1 3 3 2 20। ॾिसो साॻियो ई जवाबु आहे असांजो, काई बि तब्दीली न आई आहे। इट मीन्स फ्रैक्शन जे अंदरि बि असांखे अगरि कम्यूटेटिव प्रॉपर्टी वेरीफाई करण लाइ मिले, असां हिन तरीक़े सां उनखे वेरीफाई करे सघूं था। उमेदु आहे त अॼु जो क्लास जंहिंजे अंदरि असां मल्टीप्लिकेशन ऑफ फ्रैक्शन पढ़ीसीं तव्हांखे सम्झ में आयो हूंदो। कुझु सिंपल एग्ज़ाम्पल्स तव्हांजे साम्हूं हूंदा, क्वेश्चन्स तव्हांजे साम्हूं हूंदा। होमवर्क कंदव, प्रैक्टिस कंदव। अलाह साईं तव्हांखे सलामत रखंदो। वरी मिलंदासीं हिकु नेक्स्ट क्लास में।